जेॾो सभई सुमो कीन सुख थी वर पासो ॾेई मुआ अगई घिड़ो सभु घड़ा खणी जीएसएन जीए पोरिया तवा तो दोस्तन जी मेहरबानी मेहरान स्टडी सर्किल जी जिन मौको ॾिनो तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण जो पाण राब्ते में भी हुआसीं जीअं सर्कस तव्हां ॿुधायो त हशू केवलरामाणी जे हवाले सां बि पंहिंजो प्रोग्राम हो त हिते अची ॻाल्हि ॿोल कजे पर मां पहुची कोन सघियुसि त पोइ तंहिं थियो त साईं जीएम सैद जी सालगिरह ते अचिबो ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कबी। सो सभ खां पहिरियां त महिरबानी ऐं तव्हांखे मुबारकबाद त तव्हां एतिरो बहितरीनु प्रोग्राम कयो ऐं पाकिस्तान जी सभ खां ख़तरनाक शख़्सियत ते तव्हां ॻाल्हाइण ॿोलण जो मूंखे मौक़ो ॾिनो। हाणे साईं जीएम सैद जीअं ॻाल्हि कई जीएम लॻारी त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त मार्क्सिस्ट तहरीक या कॉमपरस्त तहरीक दुनिया में ईअं रहियो आहे त उहे इतिहादी रहियूं आहिनि मज़लूम क़ौमुनि अंदरि, पर असां वटि ईअं थियो आहे त हिकिड़े दौर खां पोइ उहे हिक ॿिए जे ईअं अपोज़िट थियूं जो रियासत पाण खां विसरी वई ऐं पाण हिक ॿिए जे जहिड़े में लॻी वियासीं। ऐं ख़ासि तौर ते जीअं जीएसएन ऐं अवामी तहरीक जो मामिलो हूंदो हुयो या कम्युनिस्टनि या जीएसएन जो मामिलो हूंदो हुयो त इहा जेका रिवायत हुई इन रिवायत असांखे नुक़सानु ॾिनो असांजी मजमूई सियासी जदोजहद खे। जेसिताईं जीएम सैद जो सुवालु आहे त कुझु बुनियादी ॻाल्हियूं आउं पहिरियां करणु चाहींदुसि जीएम सैद ऐं कॉमपरस्ती जे हवाले सां त उहा ईअं न आहे त मां उन ते हिकु नक़ाद तौरु ॻाल्हाईंदुसि सिर्फ़ु, बल्कि मां ईअं सम्झां थो त मज़लूम क़ौमुनि अंदरि जेका क़ौम परस्ती हूंदी आहे उहा क़ौम परस्ती को फिक्स ठहियल ठुकियल हिकिड़ो ई लाइन जो नालो न आहे हूंदो जंहिंमें 5-7 रुगो नुक़्ता हुजनि ऐं पोइ तव्हां उनजा मुखालिफ़ हुजो या उनजा हामी हुजो। मज़लूम क़ौम अंदरि क़ौम परस्ती हिकिड़ो तारीख़ी सिलसिलो बि हूंदी आहे, हिकिड़ो ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ तारीख़ी रद्द अमल बि हूंदी आहे ऐं उन सिलसिले उहो जेको सिलसिलो हूंदो आहे उन रद्द अमल जो उहो घड़ पासाऊं ऐं घड़ लाड़ा रखंदड़ हूंदो आहे। मिसाल जीअं जीएम लॻारी चयो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, हाणे कहिड़ो होशमोहन शीदी खे सिंधू देश जो नज़रियो ख़बर हो या उन दौर में हुयो छा भला, पोइ उनखे असां छो उन लाइन में चेन में था आणियूं जेका असांजी क़ौम परस्ती जी लाइन आहे या क़ौम परस्ती जो सिलसिलो आहे। रूपले कोहलीअ खे कहिड़ी ख़बर आहे तॾहिं त अञा सिंध इन ते बि अचूं था, सिंध इकाई अञा कोन थी हुई। सिंध 1843 खां पहिरियां खिते जी सूरत में ज़रूरु मौजूदु हुई ऐं उनजी तहज़ीबी ऐं कल्चरल इकाई हुई जेका लतीफ़ में असांखे मिले थी, छाकाणि जो लतीफ़ जेका ॿोली ॻाल्हाए थो ऐं लतीफ़ जंहिं ॿोली में शाइरी कई आहे ऐं सॼी सिंध में जेको घुमियो आहे त उन खिते जी जेका सिंध उन दौर में खितो हुयो उनजी तहज़ीबी हिकिड़ाई लतीफ़ में वधी मिले असांखे, छाकाणि जो लतीफ़ उत्तर बि वञे थो, लतीफ़ लाड़ बि वञे थो, लतीफ़ सामुंडी वञे थो, लतीफ़ थर बि वञे थो ऐं उते सभिनी खे ॻाए थो त इहा हुई तहज़ीबी इकाई। पर सियासी इकाई अलॻि शइ थींदी आहे, सियासी इकाई जदीद दौर जो लकाउ आहे। 1843 खां पहिरियां सिंध सियासी तौरु मुल्क कोन हो, सियासी तौरु इकाई कोन हो। नतीजे में टालपुर जेके हैदराबाद वारा हुआ उन्हनि जी रियासत उमरकोट ताईं हुई, अमरकोट खां अॻियां वरी सोढनि जी रियासत हुई जंहिं लाइ रूपलो कोहली पियो विढ़े, खैरपुर में टालपुरनि जी अलॻि रियासत हुई। सिंध सियासी इकाई न हुई। सियासी इकाई जो दौर शुरू थिए थो 1843 खां पोइ ऐं साईं जावेद भुट्टो हिकिड़ी ॻाल्हि कंदो त लतीफ़ जी सूरत में सिंध ख़ुदशनास थी, पर मां सम्झां थो लतीफ़ जी सूरत में सिंध तहज़ीबी तौरु ख़ुदशनास थी आहे, सियासी तौरु ख़ुदशनासीअ जो जेको उरूज आहे सिंध जो साईं जीएम सैद आहे। हाणे असां त मां इहा ई ॻाल्हि कई त इकाई इन माना में ई सियासी इकाई 1843 खां पोइ शुरू थिए थी। हाणे 1843 में असां जॾहिं ग़ुलाम थियूं था त क़ौम परस्ती जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए थो जंहिंमें मरसूं सिंध न ॾेसूं आहे, जंहिंमें रूपलो कोहली बि आहे, जंहिंमें सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जे लाड़े खे बि असां क़ौमी तहरीक जो हिसो था चऊं, असां सिंध हारी कमेटी खे बि क़ौम परस्ती जो लाड़ो था चऊं। असां ऐं उन सॼे सिलसिले में हशू केवलरामाणी, जोयो साहब
जंहिं मुल्की माना इहो क़ौम परस्ती जी उसरियल शकिल हुई। जॾहिं हू मुल्क जी ॻाल्हि था कनि त बाबा सिंध जेको आहे मुल्क आहे, पहिरियां ॻाल्हि सूबे जी हुई न, सकाफ़ती तौरु ॻाल्हि हुई। मिसाल क़ौम परस्ती हुर तहरीक में बि आहे। हुर तहरीक बि पीज़ेंट्री यानी हारी समाज जो ऐं क़बाइली समाज जो क़ौमी रेस्पॉन्स आहे। क़बाइली समाज जो क़ौमी रेस्पॉन्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे जदीद सियासत में त कोन थींदो न। क़बाइली समाज विढ़ंदो पंहिंजनि उन्हनि स्ट्रक्चर्स में जेके हुन वटि मौजूदु आहिनि। हुन वटि अगरि पीढ़ी मौजूदु हुई त उन में जेके हुन वटि मुयसरु हथियार, बलोच जेके आहिनि उन्हनि वटि जेके मुयसरु हथियार आहिनि हू सरदार जे पोयां ही सॼो ॾींहुं तनक़ीद कंदा आहिनि बलोचनि ते, त बलोच जेके आहिनि उहे सरदारनि जे पोयां आहिनि। बाबा हुननि जो समाज जेकॾहिं तव्हां 500 साल पोयां करे रखियो आहे त हू त विढ़ंदा उन ई सरिश्ते में न जेको सरिश्तो हुननि खे मुयसरु आहे। हू अमेरिकी वांगुरु त कोन विढ़ंदा न। तव्हां हूंदव लगारी बिजाराणी में त लगारी बिजाराणी ऐं माण्हू जी जेतिरी लेवल हूंदी उन हिसाब सां हू वीचारो विढ़ंदो। हैदराबाद जो माण्हू ॿिए हिसाब सां विढ़ंदो। त क़ौम परस्ती खे पहिरीं ॻाल्हि इहा सम्झणु घुरिजे त क़ौम परस्ती मज़लूम क़ौम अंदरि हिकिड़ो तारीख़ रद्द अमल आहे, हिकिड़ो अहसासु आहे ख़ुदमुख्तियारी आज़ादी जो, ऐं हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंमें घणा लाड़ा थियनि था। हिकिड़ी शइ उन लाड़े में मां जीअं ॻाल्हि कई त हैदरबग जतोई बि आहे। उन लाड़े में इब्राहिम जोयो हशू केवरामाणी जहिड़ो माण्हू बि आहे जिन सूबाए खां मथे जहिड़ी मुल्क जी ॻाल्हि कई। ऐं उन जी हिकिड़ी मयारी शकिल जेका आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे साईं जीएम सैदा जेको मुल्क जी ॻाल्हि सियासी प्रोग्राम तौर थो करे। हशू ऐं जोए जेका आहे उहा ॻाल्हि अकेडमिक अंदाज़ में क़ौम जी कई हुई, आज़ादी जी बि कई हुई, पर सियासी प्रोग्राम तौरु या पार्टी तौरु कोन कई हुई। त साईं जीएम सैद पार्टी तौरु कई, पर उन क़ौम परस्ती जो उते बि सिलसिलो अञा खुटे कोन थो। छाकाणि जो जीअं मां ॻाल्हि कई त क़ौम परस्ती माउ चवंदो त क़ौमी तहरीकुनि जा 2-3 फेज़ हूंदा आहिनि। हिकिड़ो फेज़ हूंदो हुन अहसासाती, जॾहिं अञा क़ौम खे इहा ख़बर पवंदी आहे त असां क़ौम आहियूं ऐं क़ौम वेहणु शुरू कंदी आहे। जीएम सैद ॿुधायो त क़ौम आयो, मुल्क लाइ विढ़ो, पर माउ चए थो उन खां बि अञा अॻी स्टेज आहे क़ौमी तहरीक जी। जॾहिं क़ौमी तहरीक इहो बि सुञाण शुरू कंदी आहे त क़ौम अंदरि कहिड़ा फोर्सिस आहिनि जेके असां सां बीहंदा, कहिड़ा जेके दुश्मन सां बीहंदा, कहिड़ी क़ौम असांजो साथ ॾींदी। क़ौम जॾहिं छॾाईंदासीं आज़ाद त पोइ छा करिणो पवंदो। मां इहा सम्झां थो जेका मार्क्सिज़म आहे सिंध अंदरि उहा बि क़ौमी तहरीक जो हिसो ई आहे। उनखे नक़ाद करे पेश करणु न घुरिजे। उहा हिसो आहे पर उहा लेफ्ट विंग आहे क़ौमी तहरीक जी। हर क़ौमी तहरीक में जीअं मां चयो न, हर क़ौमी तहरीक घण पासा ई घणा लाड़ा रखंदड़ हूंदी आहे, त ईअं ई हर क़ौमी तहरीक अंदरि राइट विंग बि हूंदी आहे, लेफ्ट विंग बि हूंदी आहे। हिकिड़ी मौलाना राशिद सूमरे वारी त क़ौम परस्ती आहे न, पोइ उनखे किथे बीहारियूं? उहा छा आहे? उहा राइट विंग क़ौम परस्ती आहे। माना मौलवी बि जेको आहे हिते क़ौम जी ॻाल्हि करे थो, राइट विंगिस्ट आहे। उहा हिकिड़ी क़ौमी तहरीक उहा बि आहे जेका चए थी नौकिरियूं वठो, सियासत मां हिसो पती वठो। इहा क़ौम परस्ती आहे ऐं सिंध अंदरि मौजूदु आहे। हिकिड़ी क़ौम परस्ती आहे जेका रुगो एंटी मुहाजिर ते सॼी बीठी आहे। हिकिड़ी क़ौम परस्ती आहे जेका वोट जे ज़रिए पाकिस्तान अंदरि कुझु हक़ वठण जी ॻाल्हि करे थी। त चवण जो मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेका क़ौमी तहरीक आहे उहा घण पासा ई घण लाड़ा रखंदड़ हूंदी आहे। मार्क्सिज़म जेका हूंदी आहे, तबक़ाती जेको सवाल हिते छा थियो, तबक़ाती सवाल क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ इस्तेमालु थियो, पर असल में तबक़ाती जेका तहरीक हूंदी आहे उहा क़ौमी तहरीक जो लेफ्ट विंग हूंदो आहे, जेको क़ौमी तहरीक खे क़ौम खे इहो ॿुधाईंदो आहे त तव्हां हेसि ताईं त क्लियर आहियूं, मुतफ़िक़ आहियूं त क़ौम आहियूं असां, क़ौम खे असांजे सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ आहे, पर उहो कीअं थींदो, कहिड़ी पार्टी हूंदी, कहिड़ा तबक़ा हूंदा, कहिड़ा फोर्सिस हूंदा, आलमी तौरु कहिड़ी सूरत हाल आहे, इहा लेफ्ट विंग क़ौमी तहरीक जी ॿुधाईंदी आहे। ऐं तव्हां ॾिसो सॼी क़ौमी तहरीकुनि में ईअं रहियो आहे। कांग्रेस आहे मिसाल, कांग्रेस में पटेल जहिड़ो राइट विंगर ऐं इंतिहा पसंद माण्हू बि हुयो, पर कांग्रेस में जवाहरलाल नेहरू बि हुयो। कांग्रेस में अंबेडकर आइन थो ठाहे इंडिया जो, जेको दलितनि जो अॻुवान आहे, जेको सॼी उमिरि गांधी ते तनक़ीदी रहियो, जेको बानी अबो आहे उन ते तनक़ीदी रहियो, उन खां आइन ठारायो उन्हनि। इहो ईअं थिए जीअं असां साईं जीएम सैद ते सॼी उमिरि जेको तनक़ीद करे उनखे चऊं त तूं जीअं सिंध जो आइन लिख, त हुननि ईअं कयो। यानी हुननि जो अप्रोच क़ौमी तहरीक सां ॾिसो कीअं हुयो, डेवलप्ड हुयो। मिसाल अॼु बोस खे, भगत सिंह खे बि इंडिया जी क़ौमी तहरीक जो माण्हू था चवनि, इंडिपेंडेंस मूवमेंट जो माण्हू था चवनि, त गांधी खे बि चवनि था।
त नेहरू खे चवंदा त वरी पटेल जेको इंतिहा पसंद जे हिंदू मुस्लमान फसाद कराया उहो बि हिसो हुयो हुन त क़ौमी तहरीक ईअं वसी थींदी आहे। क़ौमी तहरीक ईअं न आहे हूंदी जंहिंमें असां इहो चऊं त बाबा फलाणे जेका ग्रुप आहे उहा सॼी क़ौमी तहरीक आहे, ईअं न आहे हूंदो। क़ौमी तहरीक हिकिड़ो वसी प्रोसेस आहे, घण पासा, छाकाणि जो मज़लूम क़ौम आहे न, उनजो हर परत में अहसासु हूंदो आहे क़ौम जो, शनाख्त जो, ऐं विढ़ंदी आहे नतीजे में उन में घण पासा आहे। माना उनजो जेको मौलवी हूंदो आहे उनखे बि जीएसएन चवणो पवंदो जेकॾहिं समाज में रहणो अथसि त, छाकाणि जो गुलाम आहियूं न, त हर परत वॾेरे खे बि जीएसएन थो चवणो पवे। टोपी अजरक ॾे ते वॾेरो बि त पाए थो न अजरक, छो थो पाए? इहो ई वॾेरे खे अगरि का ॿी ऑफर मिली वेंदी त इहो ई पटको छॾे ॿिए खे पासे हलियो वेंदो, पर फ़िलहाल मजबूरी अथसि, पाइणो थो पवे। सरमाएदार आहे, मीडिया ग्रुप आहिनि, इन्हनि खे बिल्ड जेको आहे बहिरिया टाउन जेकॾहिं इश्तिहार ॾिए त वठंदा, पर इहा ई मीडिया वरी अजरक खे पाराए पई माण्हुनि खां। त चवण जो मतिलबु त क़ौमी तहरीक घणनि पासाउनि जो मामिलो हूंदो आहे, ऐं मार्क्सिज़म क़ौमी तहरीक जो लेफ्ट विंग हूंदो आहे। हाणे जेको जीएम सैयद जी ॻाल्हि आहे त जीएम सैयद जो जेको किरदारु आहे उन ते पाण अचूं था, उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीएम सही ॻाल्हि की त उनखे फर्दी तौरु न ॾिसणु घुरिजे। उनखे पंहिंजे तारीख़ी इर्तिका, हर वॾो शख़्स पंहिंजे तारीख़ मां ठहंदो आहे, उन ते असरु छॾींदो आहे, ऐं पोइ वरी तारीख़ जे सिलसिले खे अॻिते वधाए वरी ॿिया माण्हू ईंदा आहिनि जंहिं ते उन ते नुक़्ते नज़र पंहिंजो रखंदा आहिनि। लतीफ़ बि पंहिंजे दौर जी पैदावार हो, लतीफ़ बि अलाए केतिरनि मामलनि में कुटल आहे, सादा ख़्याल अथसि। तव्हां पढ़ोस शाह जो रिसालो, तमामु सादा ख़्याल तव्हांजे शाह लतीफ़, पर ऊचे जा ऊचा ख़्याल लतीफ़ में तव्हांखे मिलंदा। त हर वॾो शख़्स ईअं हूंदो आहे, त शख़्स खे शख़्स करे ई ॾिसजे, तारीख़ी शख़्सियत करे ॾिसजे। त तारीख़ी शख़्सियत जे असांजो दाइरो हो, जेका ॻाल्हि थी त बम्बे सां जॾहिं असांखे मिलायो वियो त असांजी तरक़ी रुकिजी वई। बम्बे पहुचण जो तरीक़ो छा हो? बम्बे पहुचण जो तरीक़ो हुयो त या समुंड जे ज़रिए वञिजे, समुंड जे ज़रिए अलाए केतिरनि ॾींहं, या वरी रोड पंहिंजो रोड त हुआ कोन, पर ज़मीनी तौरु जेकॾहिं वञिजे त पहिरां पंजाब वञिजे, पंजाब खां पोइ दिल्ली वञिजे, दिल्ली खां पोइ फिरंदो फिरंदो वञी उहो मुंबई गुजरात पहुचे। त सिंध जो माण्हू जेको मैट्रिक जो इम्तिहान ॾे उहो मुंबई पहुचे कीअं? नतीजे में सिंध में साईं जीएम सैयद लिखियो आहे 17 अलाए 17 माण्हू आहे जिन टोटल 1880 वारे दौर में सिंध में मैट्रिक ऐं ग्रेजुएशन कई, ऐं उन्हनि मां अक्सरियत हिंदू तबिके जी हुई। ऐं पहिरियों कॉलेज बि जेको आहे उहो हिंदू तबिके जे दयाराम जेठमल खोलियो, आर्ट्स कॉलेज जेको आहे कराची वारो, इहो 1887 में खोलियो, ऐं उनजे मुक़ाबले में वरी ऐं पंहिंजो सिंध मदरसतुल इस्लाम मुस्लमाननि खोलियो, यानी या पारसियुनि खोलिया कुझु स्कूल। त इन मां जेको मिडिल क्लास ठहियो सिंध जो, उन मिडिल क्लास खे इहो अहसासु थियो। हाणे उन मिडिल क्लास मां मुंहिंजी मुराद इहा आहे त उहो तबिको जेको तालीम वठी आयो ॿाहिरां या अंग्रेज़ जी तालीम मां मुतासिर थियो, त उनखे हिकिड़ो अहसासु थियो त बाबा सिंध जेका आहे उहा मुंबई सां जॾहिं गॾिजी वई आहे त हाणे असांजो जेको माण्हू आहे या असां ख़ुदि जेके आहियूं उहे रियासती ब्यूरोक्रेसी असां खां इलाही परे आहे, ऐं असांजी तरक़ी रुकियल आहे। इन करे असांखे अलहदगी जी ॻाल्हि, अलहदगी माना मुल्क जी अलहदगी न, सिंध जी इंतिज़ामी तौरु सूबे जी ॾिनी वञे असांखे, इहो ख़्यालु उन मिडिल क्लास में पहिरियां आयो। ऐं उन मिडिल क्लास ॿ कम कया, हिकिड़ो त अदब अंदरि ऐं इल्म अंदरि नवाण आंदी। मिर्ज़ा कलीच बेग, मिर्ज़ा कलीच बेग उन ई अंग्रेज़ ब्यूरोक्रेसी में ठहंदड़ ऐं पढ़ंदड़ माण्हू हुयो, मुतासिर अंग्रेज़नि मां हो, उहो इनक़िलाबी माण्हू कोन हो मिर्ज़ा कलीच बेग, पर उहो मिडिल क्लास जीअं कांग्रेस मिडिल क्लासनि ठाही हुई न 1985 में, उहा ई मिडिल क्लास ई जेके अंग्रेज़ मां मुतासिर आहे, जेके इहो पिया चवनि त अंग्रेज़ जी रियासत में असांखे नौकरियूं मिलनि, असां हिसो थियूं उनजा, उन्हनि ई कांग्रेस ठाही, बाद में कांग्रेस खणी अवामी तहरीक थी वई। ईअं ई सिंध अंदरि जेको मिडिल क्लास हुयो, मिर्ज़ा कलीच बेग जहिड़नि माण्हुनि उन्हनि अदब ते कमु कयो। मिसाल मिर्ज़ा कलीच बेग अदब में तव्हां जूं अदब जूं सिन्फूं मुतारिफ़ करायूं, मिर्ज़ा कलीच बेग तर्जुमा कया। उन खां पोइ तव्हां ॾिसो त दयाराम गिदूमल हुजे, जॾहिं पंहिंजो अर्नेस्ट ट्रम्प लतीफ़ जो शाया कयो त उन खां पोइ सिंधी मिडिल क्लास सिंधी अदब खे अंग्रेज़ जे अदब ते जदीद करण लाइ हिकिड़ो कोशिशूं वरितियूं, स्कूल ऐं कॉलेज ठाहिया, ऐं उन्हनि ई मिडिल क्लास मां हिकिड़ा शख़्स पैदा थिया जिन सिंध खां बम्बे खां सिंध जी अलहदगी जी ॻाल्हि कई। उहा तॾहिं कई जॾहिं 1909 में मिंटो मोर्ले रिफॉर्म्स थिया,
मिंटो मोर्ले रिफॉर्म में छा थियो त पहिरियों दफ़ो सिंध जा 4 माण्हू बम्बई जी असेंबली में इलेक्ट थिया। उन 4 माण्हुनि मां हिकिड़ो ॼेठ पंहिंजो हरचंद राय विशनदास, हिकिड़ो हुयो रईस गुलाम मोहन खान बुरगड़ी, हिकिड़ो अलहंदो शाह ऐं हिकिड़ो हुयो अंग्रेज़ यूरोपियन जेको छो जो हुनजी कोटा रखियल आहे, हिकिड़ो वॾेरे मां ईंदो, हिकिड़ो म्यूनिसिपल मां ईंदो, हिकिड़ो यूरोपियन मां ईंदो, ईअं आया। उन्हनि 2 माण्हुनि मां जेके हुआ उन मां हिकिड़ो बैरिस्टर रईस गुलाम मोहन बुरगड़ी ऐं हरचंद राय विशनदास। उन पहिरियों दफ़ो 1913 में इहा ॻाल्हि कई त बाबा सिंध खे बम्बई खां अलॻि कयो। हाणे हितां खां शुरूआति आहे असांजे मिडिल क्लास जी कौमपरस्ती जी, खूबाई कौमपरस्ती जी। हिननि वटि रईस वटि इहो तसवर कोन हो त को सिंध आज़ादु मुल्क उहे जन उहो अलॻि करे ॾियो। ऐं हू एतिरो इंस्पायर्ड हुआ अंग्रेज़ मां जो चेम्सफोर्ड जेको वायसराय हो, पहिरीं आलमी जंग खां पोइ रईस बैरिस्टर उनखे ख़त थो लिखे। उहो ख़त तव्हां पढ़ण जहिड़ो आहे। उन ख़त में जेको न हिकिड़ो दरख़्वास्त मोकिलबी आहे, हीअ दरख़्वास्त मोकिले थो त बाबा असांखे अलॻि करे ॾियो त असां तव्हांजो जेको तव्हांजा जेके एहसान आहिनि हिंदुस्तान ते पार्लियामानी जमहूरियत जे ज़रिए, तव्हांजी जेका तहज़ीब आहे उन मां सिंधी माण्हू फैज़याब थी सघे, इन लाइ सिंध खे बम्बे खां अलॻि कयो। माना असांजी मिडिल क्लास अञा उन सतह ते पहुतल हुयो जेको अंग्रेज़ मां ई मुतासिर हुयो। हिकिड़ी हुई मिडिल क्लास जी कौमपरस्ती जेका सूबाई सतह ते पहुतल हुई, ॿी हुई कबाइली या हारी समाज जी कौमपरस्ती, उहा आई हुर तहरीक जी सूरत में, उहा आई वेढ़ाक शकिल में। हाणे 2 हुयूं। मसलो इहो पियो थिए त असां मिडिल क्लास इन पहुचत ई कोन हो जो उन हारी तहरीक खे, हारी बग़ावत खे ऑन करे सघे उन दौर में। तंहिं करे हुर तहरीक ते कंहिं बि कोन लिखियो आहे, न अयाज़ शाइरी कई आहे, न जोय साहब लिखियो आहे, कंहिं बि कोन लिखियो आहे। छाकाणि जो असांजो जेको तहरीक हुई हार बग़ावत जेका हुई हथियारबंद, उनखे उन दौर जो मिडिल क्लास जी कौमपरस्ती जेका अंग्रेज़ जे आइनियत पसंदीअ जे दायरे में अञा हले पई, उहा कीअं ऑन करे त असां रेडिकल जेको आहे तहरीक सां बीहूं। नतीजे में हुर तहरीक अॼु ॾींहं ताईं असांजो रिप्रेस्ड ऐं आइसोलेटेड चैप्टर आहे, केरु कोन लिखंदो आहे उन ते। त इहा शइ जेका हुई 2 हुयूं इहे डोमेन्स। हाणे उन में थियो छा जी ॻाल्हि दोस्तनि कई, साईं बि एक्टिव थियो ऐं साईं उन दौर में एक्टिव थियो जंहिं दौर में 1928 में थियो साईं सिंध जी बम्बे खां अलॻिगी जी तहरीक। हाणे इहो उहो फेज़ आहे जंहिंमें सिंध जो जेको वाणियो आहे उहो सिंध जी बम्बे खां अलॻिगी खां हथु पटेलो वञे, हथु छो थो पटे, माना उहो हरचंद राय विशनदास 1924 में रईस गुलाम मोहन खान बुरगड़ी जॾहिं मरे थो त हरचंद राय विशनदास जेको पहिरियों ॻाल्हि कंदड़ हुयो त सिंध खे अलहदा कयो, उहो ई चए थो त बाबा न सिंधियुनि खे अलहदगी जी ज़रूरत कोन्हे, वरी वापसि बम्बे में हलो। छाकाणि जो महासभा हिकिड़ी वॾी तहरीक शुरू कई त बाबा सिंध जेकॾहिं बम्बे खां अलहदा थींदी त मुस्लमान अक्सरियत में अची वेंदव। बम्बे सां गॾु आहियूं त जेका हिंदुनि जी ब्यूरोक्रेसी आहे उहा अक्सरियत में आहे। हाणे उनजो सबबु इहो हुयो त सिंधी हिंदू जेको हुयो 100 सालनि अंदरि उनजी जेका डेवलपमेंट थी हुई न अंग्रेज़ जे दौर में, उहा अहिड़ी थी हुई जो हुन जा तालुक जेके आहे मुआशी ऐं ब्यूरोक्रेसी आहे उहे कटिजी बम्बे सां जुड़ी विया हुआ। तालपुरनि जे दौर में जेको असांजो सिंधी हिंदू हुयो उन जा 2 क़िस्म हुआ। हिकिड़ा हुआ आमिल जेके लोहाणा हुआ, आमिल लोहाणा ब्यूरोक्रेट हूंदा हुआ ऐं भाईबंद जेके हूंदा हुआ उहे सॼी दुनिया में कारोबार कंदा, उहे ई टालपुरनि खे हलाईंदा हुआ बेसिकली। जॾहिं अंग्रेज़ आयो त अंग्रेज़ कराचीअ खे जॾहिं ठाहियो त अंग्रेज़ हिंदुनि असांजो जेको सिंधी हिंदू उन ते मुख़्तलिफ़ सख़्तियूं करे हुनखे भॼाइण जी कई हिते त बाबा आहिस्ते आहिस्ते हू पंहिंजो कारोबार बम्बे ॾांहुं मुंतकिल करे। ऐं नतीजे में कराची में तव्हां ॾिसो त कराची में गुजराती, कराची में पारसी, कराची में यहूदी, इहे आया अंग्रेज़ जे दौर में। हाणे 1928 वारे दौर में हिंदू मुखालफ़त इन करे थो करे सिंध जी अलहदगीअ जी, सवाइ जेठमल परसराम ऐं 1-2 माण्हुनि जे छॾे करे, छाकाणि जो हू ॾिसे थो त मुंहिंजा मफ़ाद बम्बे सां आहिनि, मुंहिंजा मफ़ाद सिंध सां न आहिनि। सिंध जेकॾहिं अलहदा थी त जेको मुस्लमान आहे ऐं मुस्लमाननि जो उहो जेको जागीरदार आहे उहो सगारो थींदो ऐं मां अक़लियत में वेंदुसि। उनजे करे तव्हां ॾिसो त 1928 में जेका सिंध जी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जी क़ौमपरस्ती आहे उनखे लीड कंदड़ जेके सभु माण्हू आहिनि उहे मुस्लमान जागीरदारनि जा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। अल्लाह बख़्श उमरो, साईं GM सैद, अयूब खोड़ो, पीर अली मोहन शाह राशदी, शाहनवाज़ भुट्टो, इहे इन 28 खां जेके ठाहींदा सिंध यूनाइटेड पार्टी
ये आखिरी दौर जा सरवाण आहिनि सिंध जी बम्बे खां आहिनि। जेको हिंदू क्लास आहे उहो हलियो थो वञे कांग्रेस ॾांहुं। हाणे जॾहिं सिंध अलहदा थी वञे ऐं नई रियासत नई पहिरियों दफ़ो नओं सूबो थिए थो सिंध, ऐं सिंध यूनाइटेड पार्टी खे साल खां पोइ वरी इक़्तिदार मिले थो, त इते वॾो हिकिड़ो मौक़ो हुयो सिंध खे त सिंध पंहिंजी डायरेक्शन दुरुस्त करे। पर थियो ईअं त कांग्रेस ऐं हिंदू क्लास जीअं जीअं मुखालफ़त कई, इहा साईं पाण लिखी आहे त असां जेकॾहिं बिल पास कंदा हुआसीं, छाकाणि जो तॾहिं जेको सिंध यूनाइटेड पार्टी हुई उन्हनि जा ज़रई मफ़ाद हुआ, छाकाणि जो उन में जेके पार्टी में माण्हू हुआ उहे ज़रई ज़मींदार हुआ जेके फाथल आहे हिंदुनि वटि। त उन्हनि बिलनि जी जॾहिं मुखालफ़त कई कांग्रेस, ॿियो कांग्रेस सूबाई ख़ुदमुख़्तियारी खे त मञे ई कोन पई, कांग्रेस त सेंट्रलिस्ट पार्टी हुई। नतीजे में ऐं ॿियो ताज़ो सिंधी हिंदुनि ऐं कांग्रेस सिंध जी बम्बे खां अलॻिगी जी मुखालफ़त कई हुई। त उहो जेको जागीरदार सिंध यूनाइटेड पार्टी जो जंहिंखे लीड करणु घुरिजे हा, उहो वियो मुस्लिम लीग ॾांहुं ऐं हू हलिया विया कांग्रेस ॾांहुं। नतीजे में असांजी जेका क़ौम परस्ती सूबाई जेका शुरू थी हुई, जंहिं ॾाको पातो हुयो, उहा उन वक़्ती कम्यूनलिज़म में जो शिकार थी वई। यानी असांजी जेका तारीख़ी प्रोसेस थियणो हो, उहो तारीख़ी प्रोसेस रुकिजी वियो ऐं पोइ उन में साईं जीएम सैयद उबो आहे। त इन पूरे तसलसल खे ॾिसणु घुरिजे। ईअं न हो त साईं अचे करे सभु कुझु कयो आहे। उहो दौर ॾिसो, क्लास ॾिसो, फोर्सिस ॾिसो, त उहो मामला कहिड़ा हुआ जंहिंजे करे इहो थी रहियो आहे। जीएम सही ॻाल्हि कई, पर कॾहिं के माण्हू जीनियस थींदा आहिनि ऐं उन्हनि जीनियस माण्हुनि मां अशोक अवरामाणी हो। छा उन दौर में जॾहिं 40 वारे दौर में सॼी सियासत विरायल हुई, कम्यूनल हुई, उते हशू इहा ॻाल्हि करे पियो त सिंध क़ौम आहे, इहे ग़लति रस्ते ते पिया हलो। ऐं उनजो सबबु इहो त अशोक अवरामाणी इंटरनेशनली क़ौमी सवाल ऐं क़ौम जे जेको पूरे जदोजहद उन सां गॾु हलो, पढ़ियल लिखियल माण्हू हुयो, इहा ॻाल्हि कई। ऐं बाद में 1946 में जोए साहब सेफ एंड सेव कांटीननि में इहा ॻाल्हि लिखी त बाबा सिंध खे टियों ऑप्शन ॾियो। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि मां रखां त साईं जीएम सैयद जेका मुस्लिम लीग सां इख़्तिलाफ़ करे थो, त साईं इहा ॻाल्हि लिखी आहे सिंध ॻाल्हाए थी में त मां पाकिस्तान में असां इन उमेद तहत वियासीं त असांखे मिलंदी ख़ुदमुख़्तियारी, उहा त असांखां फुरिजी वई या असांखे ख़बर पइजी वई त ॾींदा कोन। छो 47 में हिननि आइन तब्दील करे छॾियो ऐं हिननि स्टेट्स बदिलां स्टेट लिखी छॾियो। त उते जेका कैबिनेट मिशन प्लान जो जेका कमेटी वेहे थी, उन में साईं खे जॾहिं घुराइनि था त साईं चवे थो त असांखे ख़ुदमुख़्तियार हैसियत ॾियो। पर साईं इहा ॻाल्हि लिखे थो त उन वक़्त ताईं सिंध ॻाल्हाए, आज़ाद काज़ी ॿियो शायद लिखियो हुजे, उन वक़्तु साईं इहा सिंध ॻाल्हाए थी में लिखियो आहे। ऐं जोए साहब इहा ॻाल्हि कई आहे त साईं उन आज़ाद मुल्क जी ॻाल्हि कई, पर साईं जेको पाण लिखियो आहे सिंध ॻाल्हाए थी, उहो इहो लिखियो आहे त उन वक़्तु बि अञा मां इन ख़्याल जो हुउसि त पाकिस्तान भले ठहे पर उन में ख़ुदमुख़्तियारी, यानी अञा मां उहा जोए वारी लाइन ते या हश वारी लाइन ते न आयो हुअसि। इहा उहा असांजी ग़लती हुई, जंहिंजे करे 1947 में इब्राहिम जो ख़त थो लिखे साईं खे, 14 मई जो ख़त आहे, उन में लिखे थो त बाबा 3 जून ते ऐलान थियण वारो आहे विरहाङे जो, ऐं सिंध खे सिर्फ़ु 2 ऑप्शन ॾिनल आहिनि, हिकिड़ो पाकिस्तान, ॿियो हिंदुस्तान। जीएम सैयद तूं जेको आहे इहो कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे तूं ई करे सघींदो, छाकाणि जो उन वक़्तु साईं जीएम सैयद जी वॾी शख़्सियत हुई। त असांखे हिकिड़ी जमात ठाहिणु घुरिजे, सिंध सुजाग जमात, जेका 3 ऑप्शन लाइ जदोजहद करे। ऐं असां अगरि 3 ऑप्शन लाइ जदोजहद न कईसीं त ग़ुलामीअ जो तोक असां ते जे नस्लनि ते मटिजी वेंदो। इहो अथव 14 मई 1947 जो ख़त, ऐं 3 जून ते 1947 ते पंहिंजो पार्टीशन प्लान आयो आहे, जंहिंखां पोइ इहो सॼो मामिलो थियो आहे। त असांजी सियासत ईअं विराइजल हुई। उन खां पोइ जेका साईं जी आहे, त उन खां पोइ बि साईं कोशिश इहा कंदो रहियो आहे त पाकिस्तान अंदरि रीस्ट्रक्चर थिए पाकिस्तान, छाकाणि जो साईं खे बिलीव हो त पाकिस्तान जा जेके क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद आहिनि, उहे गॾिजी पाकिस्तान खे ठीकु करे सघनि था ऐं उन में क़ौमुनि खे ख़ुदमुख़्तियारी मिली सघे थी। जंहिंमें पहिरीं जेका जमात आहे उहा साईं वरी वापसि ठाही आहे, पीपुल्स पार्टी ख़ान गफ़ार ख़ान सां गॾु 1948 में। ख़ान गफ़ार ख़ान उहा पार्टी ठाही हुई, उनजो मक़सदु इहो हो त बाबा पाकिस्तान फुरिजी वियो आहे। पाकिस्तान ते छा जो मसइलो इहो हुयो त इन ते थोरो मां अचां त पाकिस्तान जो जेको मतिलबु हो न, हीअ चवंदा आहिनि पाकिस्तान का मतिलबु ला इलाहा इल्लल्लाह, पर पाकिस्तान जो जेको मतिलबु हुयो उहो हर तबिके ऐं फोर्स वटि अलॻि अलॻि पंहिंजो हुयो। सिंध जे जेके यूनाइटेड पार्टी वारा साईं वारा जेके पाकिस्तान में विया, उन्हनि जो मक़सदु हो त पाकिस्तान माना सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी, क़ौमुनि जी ख़ुदमुख़्तियारी।
यूपी का जेके पाकिस्तान वारा आया उन्हनि लाइ हुयो त पाकिस्तान माना मुसलमाननि जो किलो। पंजाब जा जेके वरी ब्यूरोक्रेट ऐं यूनियनिस्ट हुआ जेके आख़िर में आया पाकिस्तान में, जॾहिं ॾिठनि त पाकिस्तान में मामिलो फ़ाइदो आहे ऐं मथां उन्हनि खे आयो अंग्रेज़ खां त बाबा हाणे हेॾां वञो, उन्हनि वटि वरी पाकिस्तान ग्रेटर पंजाब हो। हाणे फोर्सिस इलाही हुआ, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मक़सदु हो। हाणे मुस्लिम लीग में जिन्ना जेको हुयो उहो त हो हिकिड़ो फ़र्द, जॾहिं पाकिस्तान ठहियो त शयूं जिन्ना जे हथ में कोन हुयूं, पोइ त जिन्ना खे उहे फोर्स पियो हलाए जेको फोर्स मुस्लिम लीग में सभ खां ताक़तवर हो, ऐं उहो ताक़तवर फोर्स हो पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी जेका पंजाब ते बीठल हुई ऐं पोइ यूपी ते बीठल हुई। नतीजे में उहे फ़ैसिला कया जेके हुननि जे मफ़ाद जा हुआ। पर असांजो जेको तरक़ी पसंद हुयो या साईं जीएम सैद ख़ान, गफ़ार ख़ान जेके क़ौम परस्त उन्हनि खे हुयो त न अञा बि गुंजाइश आहे त असां हिकिड़े इनक़िलाब जे ज़रिए क़ौमुनि खे नए सर हिकिड़े नए मुआहिदे ते हिकु फेडरेशन ठाहियूं पाकिस्तान खे, जंहिंजे करे पीपल्स पार्टी ठही, आज़ाद पाकिस्तान पार्टी ठही, 58-60 वारे दौर में नेशनल अवामी पार्टी ठही। ऐं नेशनल अवामी पार्टी में बंगाल जा क़ौम परस्त बि हुआ, कम्युनिस्ट बि हुआ, ख़ान गफ़ार ख़ान बि हो, साईं जीएम सैद हुयो। वरी पोइ वन यूनिट एंटी वन यूनिट में वरी जीअं जीएम ॻाल्हि कई त चवण जो मतिलबु त नेप वन यूनिट जी जदोजहद, वन यूनिट जे टुटण खां पोइ ताईं बि साईं खे इहो हुयो त हाणे जॾहिं वन यूनिट टुटो आहे, बंगाल टुटी वियो आहे ऐं पाकिस्तानी फ़ौज हिते अची वई आहे ऐं नई जमहूरी इलेक्टेड गवर्नमेंट आई आहे, त हाणे बि गुंजाइश आहे त पाकिस्तान में नओं समाजी मुआहिदो थिए। जंहिंजे करे 1900 तव्हांखे मां रेफरेंस थो ॾियां, सिंधु देश छो ऐं छा लाइ में 1972 जनवरी जी तक़रीर आहे साईं जी, जंहिंमें साईं भुट्टे खे इहो चवे थो त तोखे कहिड़ा कहिड़ा स्टेप खणणु घुरिजनि पाकिस्तान खे हिकिड़ी हक़ीक़ी फेडरेशन में तब्दील करण लाइ। पर उहो बि जॾहिं मामिलो ख़तमु कोन थो थिए त पोइ को मामिलो बचे कोन थो ऐं पोइ साईं इहा ॻाल्हि करे थो त हाणे असां ॿियो को रस्तो कोन बचियो आहे सवाइ इन जे सिंध खे असां आज़ादु मुल्क तौरु जदोजहद कयूं ऐं सिंधु देश लाइ विड़ो। इहा हुई साईं जी हिस्टोरिकल इर्तिका। उन में तव्हां ॾिसो त जेका बि इहा जदोजहद हुई उन में धोखा बि वॾा हुआ। मिसाल जे तौर ते छो ईअं त जेका नेप हुई, नेप जॾहिं अवामी लीग 68 में 69 में 4-6 नुक़्ता ॾिना त साईं नेप में वली ख़ान खे चयो, तॾहिं नेप 2 थी वियूं, हिकिड़ी बादशाहनी जी हिकिड़ी वली ख़ान जी। त वली ख़ान खे साईं चयो त 6 नुक़्ता जेके आहिनि तूं नेप जे प्लेटफॉर्म त खण, त पाण वरी हितां 6 नुक़्तनि ते विड़ूं। त हुन जो न अदा ॿई सभु नुक़्ता सही आहिनि, पर करंसी वारे नुक़्ते ते मां कोन बीहंदुसि। छो कोन बीहंदे? करंसी इन करे कोन बि असांजे पठाणनि जी कराची ऐं बिज़नेस आहे, करंसी अलॻि कंदासीं त उहा बिज़नेस किथे वेंदी। साईं उहा नेप खे छॾे वरी अवामी लीग में वियो। त इहे धोखा बि हुआ, जंहिंजे करे साईं आख़िरी धोखो भुट्टे जो हुयो, छाकाणि जो भुट्टे इहा बलोच क़ौम परस्त न ख़ासि तौर ते साईं जीएम सैद वटि अची करे न 72 वारी जनवरी जी तक़रीर खां पोइ साईं वटि अची करे इहो चयो त बाबा असां मां त बाबा चाचा साईं मां त मुल्क नओं फेडरेशन पियो ठाहियां न, ऐं पहिरियों त राजा दाहिर खां पोइ पहिरियों सिंधी आहे जेको कश्मीर ताईं वज़ीर आज़म आहे, त आउं नओं आइन तूं रुगो बलोचनि ऐं पश्तूननि खे राज़ी कर। ऐं उन में उहो धोखो वरी भुट्टे कयो त हुन चयो त मां फेडरेशन ठाहींदुसि, पर हुन अहिड़ो आइन ॾिनो जंहिंमें फेडरेशन त छा पर पाण खे क़ौम जी बि जेका आहे इख़्तियार कोन हो। त उन जे नतीजे में सिंधु देश जो मामिलो आयो। ऐं तव्हां ॾिसो त साईं जो जेको पैगाम आहे, जीअं सही ॻाल्हि कई त इन सॼी जेका क़ौमी तहरीक आहे, इहो जेको सॼो तसलसुल आहे, इन तसलसुल में साईं जीएम सैद हिकिड़े सिलसिले जी कड़ी आहे, बल्कि कड़ी न पर इन सॼे तसलसुल में तव्हां ॾिसो जेसि ताईं साईं जीएम सैद सिंधु देश ताईं अचे थो ऐं ॻाल्हि करे थो ऐं उनजो मुख्य पैगाम जो ॻाल्हि करे आहे, यानी त सिंध आज़ाद मुल्क आहे ऐं सिंध खे आज़ाद रियासत हुजण जो हक़ आहे। सिंध जेका आहे तारीख़ी तौर ते वतन आहे, तसफ़ जेको आहे असांजी कल्चर आहे, ऐं सिंध जॾहिं ठहंदी त उहा आज़ाद रियासत तौरु असांजो ज़रियो हूंदी आलमी बका इंसानियत जो। इहो सॼो जेको पैगाम आहे 3 लफ़्ज़नि में, इहो उन पूरी तारीख़ी इर्तिका जेका तव्हांखे मां ॿुधायो 1943 खां पोइ या उन खां पहिरियां जी उन जी सॼी तसलसुल, जंहिंमें हू जेको तसलसुल साईं जी सूरत में
ज़ाहिर थिए थो। एम्बॉडीमेंट जेका अंग्रेज़ी में चवंदा आहियूं न, त हिकिड़ो माण्हू जेको आहे उन तसलसुल जी कड़ी बि न, कड़ीअ सां नंढो लफ़्ज़ आहे, पर उनजी फिगर थी वेंदो आहे, उनजी अलामत थी वेंदो आहे। त इहो सॼी उन तसलसुल जी अलामत हुई ऐं इहा ॻाल्हि साईं कई। हाणे इन कड़ी में, इन तसलसुल में इन फिगर हुजण जे करे, तंहिं करे असां चऊं था जेको बहस शुरू थियो हुयो, विच में हिकिड़ो बहस शुरू थियो, कॉम्परस जो बानी केरु आहे। पोइ त फेसबुक ते हर को माण्हू हथियार खणी बीठो हुयो। मां सोचियो हिकिड़ो आर्टिकल लिखां, पर पोइ मां आर्टिकल मां हथियार बथियार सभु घर वञी रख थधा थियनि त पोइ इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी सभिनी खे, छाकाणि जो ओॾी महिल माहौल अहिड़ो हुयो। त तव्हां ॾिसो त जेकॾहिं हाणे इहा जेका ॻाल्हि सॼी मां करे वियुसि, इन में तव्हां ॾिसो त कॉम्परस्ती ख़ुदि तसलसुल आहे, असांजी कॉम्परस्ती इर्तिका करे आई आहे। हाणे उनखे असां वेही इहो चऊं त न फलाणे शुरूआति कई, अदा फलाणो बानी थियो, त ॻाल्हि बीहंदी कोन। जंहिंजो जेको तारीख़ी रोल आहे उनखां तव्हां उहो खसे कोन सघंदव, भले केतिरा बि आर्ग्यूमेंट ॾियो। सिंध जी क़ौम परस्ती जी जेका इर्तिका आहे उन में सूबाई खां मुल्की सूरत वठी वञण में पहिरां जिन जो रोल हो अशोक रहमानी उहो आहे, ऐं उन सॼी तारीख़ी इर्तिका जो जेको मयारी नुक़्तो आहे, क्वालिटेटिव चेंज, जॾहिं सिंधी क़ौम परस्ती सियासी प्रोग्राम जी सूरत अचे थी त उहो उनजो कर्ता धर्ता साईं जीएम साहिब आहे, उनजा केरु इनकार करे कोन थो सघे। त हाणे उन इर्तिका में ॾिसो त असां हर माण्हूअ जी पंहिंजो जेको रोल आहे तारीख़ी इन इर्तिका में, उहो बि एप्रिशिएट कंदासीं, उनजे तज़ादनि खे बि सम्झंदासीं, उनजी ग़लतियुनि खे बि सम्झंदासीं, ऐं असां अक़ीदे वांगुरु को देवमालाई अंदाज़ में कंहिं शख़्स खे कोन ॾिसंदासीं, न उनखे रद्द कंदासीं, न उनखे उहो देवमाली ॾिसंदासीं। हिते साईं जीएम साहिब सां छा थियो आहे त हिकिड़नि माण्हुनि ख़ुदा कारण उनजी मुखालिफ़त कई आहे, ठीकु आहे, ऐं उन ख़ुदा कारण जेका मुखालिफ़त आहे उन में वरी हिकिड़ो अहिड़ो रिएक्शन ईंदो आहे जंहिंमें वरी साईं जीएम साहिब न देवमालाई रवैयो अख़्तियार थी वेंदो आहे, छाकाणि जो रिएक्शन में सदाईं ईअं ई थींदो आहे। त उन में असांजी जेका शइ आहे, असां पंहिंजनि फाउंडिंग फादर्स खे उहा ड्यू रेस्पेक्ट नथा ॾेई सघूं। मिसाल अमेरिकन खां केरु पुछे त तव्हांजो फाउंडिंग फादर केरु आहे, त हू हिकिड़ो नालो वठंदा यार, हुन में 4-5 आहिनि जेके हू चवंदा आहिनि असांजा बानी आहिनि, असांजी क़ौम परस्ती जा बानी आहिनि। चीननि खां तव्हां पुछो वञी त हू चवंदा माओ ज़ेतुंग बाए, डेंग शॉपिंग बाए, च्विनलाई बाए, इहे सभु हुननि जा फाउंडिंग फादर्स आहिनि। हिंदुस्तान जे नोट ते ॾिसो त नेहरू बि छापियो पियो हूंदो आहे, गांधी बि छापियो पियो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं इंदिरा गांधी जो फोटो हूंदो आहे हुननि वटि। त क़ौमुनि जी इर्तिका में ईअं हिकिड़ा रोल हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि आख़िर में इहा मां कंदुसि त जीअं मां चयो त जॾहिं क़ौम खे इहो अहसासु या इहो प्रोग्राम बि हुजे या इहा ॻाल्हि बि हुजे त पोइ असां क़ौम आहियूं, असांजी सेल्फ डिटर्मिनेशन असांजो हक़ु आहे, त लेफ्ट विंग जो कमु छा आहे। उतां खां मां इहा ई ॻाल्हि कई त क़ौमी तहरीक उते अञा बीहे कोन थी, ॻाल्हि अञा वक़्ते हलणी आहे। उहो लाड़ो आहे जेको असां सम्झूं था त इहो कमु लेफ्ट विंग जो आहे। त इटालियन मुफ़क्किर आहे जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, मिकावली हिकिड़ो किताबु लिखियो, प्रिंस शहज़ादो। हाणे प्रिंस छा थो करे उन किताब में, जो मिकावली जो हिकिड़ी ख्वाहिश हुई त इटली जेको आहे उहो नंढनि टुकरनि रियासतुनि में विरहायल आहे, उनखे हिकिड़ी जदीद रियासत ठाहिजे, उनखे माना इटालियन क़ौम खे जेका आहे मुतहद कजे, ऐं इहो अहसासु बि आहे, इहो प्रोग्राम बि आहे त हिकिड़ी इटली हिकिड़ी आज़ादु रियासत थिए। पर करे केरु, उन लाइ हुन हिकिड़ो फर्ज़ी किरदारु ठाहियो, उहो ठाहियो प्रिंस। हिकु प्रिंस आहे जेको फर्ज़ी किरदारु आहे, उन फर्ज़ी किरदार में उन उहे सभु क्वालिटीज़ विधियूं जेको उनजो बेसिकली स्ट्रेटजी हुई, जेको प्रिंस इटली खे गॾाए थो। यानी प्रिंस जेको हुयो उहो मिकावली जो सियासी प्रोग्राम हुयो। बाद में जॾहिं पंहिंजो उन मिकावली खां अॻियां ॿिया मुफ़क्किर आया त हुननि चयो त भाई इहो प्रिंस जेको आहे न, जदीद दौर में इहो फ़र्द नथो थी सघे, जदीद दौर में इहा तंज़ीम ऐं उनजी सियासी हिकमत अमली जो नालो आहे प्रिंस। त हाणे सिंध खे बि हिन प्रिंस जी ज़रूरत आहे। इहा ॻाल्हि थी वई त बाबा तव्हां आउम आहियो, तव्हांखे सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ु आहे, सिंधी क़ौम आहे, सिंधी क़ौम खे आज़ादु रहण जो हक़ु आहे। पर हाणे मामिलो इहो आहे त इन सॼे वायुमंडल में असांखे कॉन्क्रीट प्रोग्राम खपे त कहिड़ा फोर्सिस हूंदा जेको इहो कमु कंदा, कहिड़े क़िस्म जी तंज़ीम हूंदी, इहो कीअं मुमकिन थींदो। इहो जेको आहे क़ौम परस्ती जो उहो ॾाको आहे जंहिंखे लेफ्ट विंग चवां थो, जेको अॻियां जो ॾाको आहे। इन शइ जी खोट जेका आहे सिंध में रही आहे,
माज़ी में इहो थियो त बाबा पलीअ साहिबु सुबुह थींदो लिखियो, उन जे जवाब में आरीसर साहिबु सिंधी समाज जो जाइज़ो लिखियो। उन दौर में कोशिशूं थियूं त सिंधी समाज जो जाइज़ो वठिजे, त आख़िर क़ौमी तहरीक खे हिकिड़ो समाजी जाइज़ो ॾिजे, हिकिड़ो प्रोग्राम ॾिजे त कहिड़ा फोर्सिस आहिनि, कहिड़ा तबिका आहिनि, कहिड़े क़िस्म जी तंज़ीम जी ज़रूरत आहे। उहो कमु जीअं ॿियनि क़ौमी तहरीकुनि में थियो आहे। ॿियनि क़ौमी तहरीकुनि में ॾिसो न, जेका चीनी क़ौमी आज़ादी आहे, त उन में पूरो उन्हनि चीनी समाज माउद चवंदो तव्हां 200 साल जे समाज खे पंहिंजे खे जेसि ताईं गहराई सां मुतालियो कोन था कयो, तव्हां पंहिंजी क़ौम जी अॻुवाणी आज़ादी कोन था माणे सघो। त उन्हनि इहो कमु करे डॉक्यूमेंट्स लिखिया त चीनी जेके तज़ाद आहिनि, कहिड़ो तबिको आहे जेको असां सां गॾु बीहंदो, असां कहिड़े क़िस्म जी आलमी सूरत हाल में असां कीअं वठंदासीं, इहो सभु कुझु उन लाइ हिकिड़ो स्टडी थी प्रोग्राम थियो। असां वटि हिन शइ जी खोट आहे। अॼु असां वटि जॾहिं नवां तज़ाद अची विया आहिनि,